असां हिन वक़्तु ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन ऑफ पाकिस्तान जी ऑफिस में मौजूदु आहियूं, जिते असां सां मौजूदु आहिनि मोहम्मद सलेमान अबड़ो, चीफ ऑर्गेनाइज़र हैदराबाद डिवीज़न। त उन्हनि जी तंज़ीम कहिड़े नोए ते कमु करे रही आहे, असां उन्हनि खां अचो त पुछा कयूं। मोहम्मद सलेमान अबड़ो, चीफ ऑर्गेनाइज़र हैदराबाद डिवीज़न। असांजी HRUF हिन वक़्तु तमामु सुहिणे नमूने सां कमु करे रही आहे, दुखी इंसानियत जी ख़िदमत करण जे लाइ पाण जो खोड़े रही। असांजी जेका बि मर्कज़ खां वठी हिते ताईं आहे क़यादत, उन्हनि जे ॾिनल कम ते असां जेको आहे बिल्कुलु पाबंद आहियूं ऐं असांजा जेके बि टीम जा वर्कर आहिनि उहे सभु जखोड़ी आहिनि ऐं तमामु सुहिणे नमूने कमु हलाए रहिया आहिनि ऐं इंशाअल्लाह असांखे उमेदु आहे त हिन खे असां सुरखरू थींदासीं ऐं इंसानियत जी ख़िदमत करण में पोइते न रहंदासीं। पूरी सिंध में हली रहियो आहे ऐं ॿाहिरि निकिरण जे लाइ बि असां हिन वक़्तु तमामु कोशिश आहियूं त जीअं जल्द खां जल्द असां पूरे पाकिस्तान खे कवर कयूं ऐं उन लाइ असांजी क़यादत तमामु सुहिणे नमूने सां उन में जेको आहे पंहिंजो पाण पतोड़े रही आहे। मंशात में जेको आहे पूरी सिंध में हिन वक़्तु तमामु मीडिया खां वठी गवर्नमेंट तमामु सिंसियर आहे ऐं इन कम खे इंशाअल्लाह जेको आहे ख़तमु करे ऐं छॾींदा, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का, ऐं जेको आहे इन ते काफ़ी ख़ात्मो आणे चुका आहिनि। तो इंशाअल्लाह असांखे उमेदु आहे त इन्हनि मां जेको आहे असां सुरखरू थींदासीं ऐं इंसान ज़ात जी जेको आहे ख़िदमत सुहिणे नमूने कई।